अलैहि वसल्लम जी आमद बाइस रहमत हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तशरीफ आवरी जहान के मोजादा चार चंड लगाए छया हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ना चे हां त कायनात ही न हुजे हा पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ आवरी जा मकसद आहिन हबीब जे मीलाद जा यानी विलादत जा मकसद आहिन हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी रात बाबरकात ये बेवकातिया बेजा ये दुनिया ते कौन आया महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इनकलाबी फिक्र सोच हिदायत रहनुमाई जा मकसद तरीका नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खणी आया एड़ा तरीका जो मखलूक के खालिक सा मिलाइन जहन्नम का बचाए गुलामन के रब दे बाने के जन्नत ताई पुजाई पर असा जो लालो वरी हुंदो आ सवले पासे जागो था असा चवंदा त मेहनत न कयूं सुता पिया हुजूं न को नमाज खे वेझो न को रोज़न खे वेझो अबे अम्मा जी नाफरमानी शराब जिना गीबत गिला चुगलखोरी कूड़ ये गुनाह असांजे नस्ल में रत वांगुर समझो सरायत करे विया आहिनि पोइ जे करे असांजे ज़हन में ये हुजे त सिर्फ नारो हलण सां कम ठहंदो या सिर्फ झंडो हलण सां कम ठहंदो या सिर्फ मिलाद मल्हाइण सां कम ठहंदो ये कम पिण चङा आहिनि इन्हनि सां राज़ हासिल थींदो आहे पर अञा ॿियो को फहम जंहिंसां बसण प्रिय जेकॾहिं को रस्ते तां के वाहता के वाटरता के शाखता गुजरे पियो लंघे पियो ऐं रस्तो सोढ़ो आ त उहो पेर पंहिंजा बचाए बचाए रखंदो ये दुनिया ये समझो त पुल सिरात आ इन पुल सिरात के पार करे तो के जन्नत ताईं पहुंचणो आ तो कदम तो के संभाले रखना पवंदा हर वो अमल करणो पवंदो जंहिंसां राणू राज़ी थे ऐं हर उन कम खां बचणो पवंदो जंहिंमें उनजे नाराज़गी जो डपु हुजे त मतां नाराज़ न थी पवे कुरान पाक जे पैगाम के सीने सां सांढजे कुरान पढ़जे कुरान ॿुधजे तो त मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अकेलो कोन आयो आ अल्लाह जो हबीब कुरान पान सां गॾु खणी आयो आहे बिला ताखीर कुरान पाक जी जेका आहे सगोरी मोता जे साम्हूं तिलावत कई आहे उन जो तर्जुमो तफसीर तशरीह तव्हां जी ख़िदमत में अर्ज़ कयां पर मोहब्बत शौक़ ज़ौक़ सां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में निदाई अदूदो सलामो सां गॾिजी पढ़ाईंदा त आयत जो तर्जुमो ऐं तफसीर अर्ज़ कयां सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या गदी वजावा सा सल्लल्लाहु या रसूल अल्लाह अल्लाह ताला जी रात बाबरकात कलामे पाक में इरशाद फरमायो अल्लज़ीना यत्तबिऊना अर्रसूलन नबिय्यल उम्मियल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील यअमुरुहुम बिल
अलैहिमुल खबाइस व यदअ अन्हुम इसरहुम वल अगलाल अल्लती कानत अलैहिम फल्लज़ीना आमनू बिही व अज़्ज़रूहु व नसरूहु वत्तबअुन नूर अल्लज़ी उन्ज़िल मअहू उलाइका हुमुल मुफ़्लिहून। आयत करीमा जो तर्जुमो गौर सां ॿुधो ऐं सम्झण जी कोशिश कयो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो अल्लज़ीना उहे माना हबीब जा उम्मती अल्लाह जा बाना यत्तबिऊन जेके गुलामी था कनि अर रसूल इन शान वारे रसूल जी अन नबिय इन शान वारे नबी जी अल उम्मिय ज़ाहिर में इहो कंहिंॾे पढ़ियल कोन्हे को उम्मिया पर दुनिया में वरी इन जहिड़ो ॿियो को पढ़ियल हुजे अहिड़ो वरी अल्लाह ॿियो को पैदा ई कोन कयो आहे उम्मी न कंहिंॾे ॻाल्हाइण सिखियो न हलण कंहिंखां सिखियो न पढ़ण सिखियो न लिखण सिखियो दुनिया में कंहिंजो मोहताज कोन रहियो उम्मिया पर एॾे शान वारो आहे यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील इन्हनि यहूदन वटि इन्हनि ईसाइन वटि इन्हनि किताबनि वटि तौरात ऐं इंजील इन्हनि जे साम्हूं मौजूद आहे पर जॾहिं जो तौरात खोलींदा या इंजील खोलींदा उन उम्मी नबीअ जो शान उन्हनि किताबनि में लिखियल हूंदो यअमुरुहुम बिल मारूफ नेकीअ जो हुक्म ॾींदो व यनहाहुम अनिल मुनकर बुराईअ खां रोकींदो व युहिल्लु लहुमुत तय्यिबात पाक पाक शयूं उन्हनि जे लाइ हलाल कंदो व युहर्रिमु अलैहिमुल खबाइस जेके नापाक शयूं आहिनि इन्हनि जे जिस्मानी या रूहानी नुक़सान वारियूं शयूं आहिनि उन्हनि नापाक शयुनि खे हराम कंदो व यदअ अन्हुम इसरहुम इन्हनि जा ॿार पंहिंजे कुल्हे ते खणंदो वल अगलाल अल्लती कानत अलैहिम इन्हनि जे गिचन में जेके ग़ुलामीअ जा गांठ पयल आहिनि पंहिंजे पाण खे इन्हनि रस्मनि में क़ैद करे छॾियो आहे ओ शान वारो उम्मी नबी रसूल एॾी अज़मत वारो आहे जो उन्हनि जे गिचनि मां उन्हनि फंदनि खे उन्हनि फाइनि खे उन्हनि गांठनि खे कढी फिको कंदो फल्लज़ीना आमनू बिही पोइ भागन वारा उहे आहिनि जेके उन महबूब ते ईमान आणी व अज़्ज़रूहु ऐं उन जी ताज़ीम कनि इज़त कनि एहतराम कनि व नसरूहु ऐं उन जी मदद कनि वत्तबअुन नूर अल्लज़ी उन्ज़िल मअहू ऐं ओ शान वारो नूर अज़मत वारो नूर यानी क़ुरान पाक जेको उन हबीब सां गॾु नाज़िल कयो वियो आहे उन क़ुरान पाक जी इत्तिबा कनि उन जे अहकामनि ते अमल कनि क़ुरान पाक जे आयतुनि खे पंहिंजे सीने सां लाहीनि अल्लाह ताला फरमाए थो उलाइका हुमुल मुफ़्लिहून ये हबीब जा ग़ुलाम ई कामयाब आहिनि सुभान अल्लाह वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो शान मुस्तफ़ा अर्शन ते वियो हबीब जो शान आहे
महबूब वणन के रुगो न्यापो दे त वण पाणू छॾे अची सजदा कनि उठ अची हबीब के फरियादियूं ॾियनि हरणियूं मुस्तफ़ा करीम के पंहिंजी मदद जे लाइ सबील मुस्तफ़ा करीम खजीअ जे थुड़ ते टेक ॾे जुदा थे त पियो खजीअ जो थुड़ हबीब जे फिराक में रोए महबूब जे जबलनि जे भरसां गुज़रे त पत्थर पिया हबीब ते सलातूं पढ़नि को हमारे डारे उनजी छार खणी अबू जहल जे मुस्तफ़ा दे अचे ऐं चवे त हिन कूंडे में हिन थाम में हिन बर्तन में छा आहे आमिना जो लाल फरमाए मां ॿुधाया या इन में जेका शइ आहे उहा ॿुधाए त मां केरु आहियां अबू जहल पंहिंजी सोच जे मुताबिक़ सोचो हो त जेका शइ इन में अंदर आहे उहा आहे त जानदार पर उनमें गाल्हाइण जी ताक़त नाहे समझ जी ताक़त नाहे अकुल कोन अथसि ॿुधण जी ताक़त उनमें कान्हे का समझ जी ताक़त उनमें कान्हे का पर उहा तॾहिं जॾहिं जानदार हुजे हा उन जानदार खे मारे वढे टुके बाग में साड़े उनजी छार खणी आयो आहियां हाणे उनखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे साम्हूं केरु बीठो आहे उन पंहिंजी सोच हलाई हुई परवाह आमिना जा लाल ख़ुदा जो कसम मुस्तफ़ा जूं नज़रूं पवंदियूं वयूं उन ॻोह में फड़ताल पइजी वियो आला हज़रत फरमायो आहे जिस तरफ़ उठ गई दम में दम आ गया जिस तरफ उठ गई दम में दम आ गया जिस तरफ उठी गई दम में दम आ गया उसने गाहे इनायत पेला तू सलाम मुस्तफ़ा जाने ईसा के मौजिज़ों ने कई मुर्दे जिला दिए मेरे मुस्तफ़ा के मौजिज़ों ने कई मसीहा बना दिए अबू जहल या सोच कई दिल में ये सोचने चाहिए शया खत्मा बेदारा नजी छार पैया के गालाए महबूब जी नजर थी दी वही नजर पांदी वही उन गोह में फड़ताल पियो उन थाम में अंदर जे को चुरपुर पैदा थी उन चुरपुर सां थाम भगो भगो भगवा मोल जेका गो जेका छार थी चुकी ही फसीह ऐं बलीग ज़ुबान सां अबू जहल जे सामूं थी चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह ये हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मौजज़ा हा कमाल हा खुदा जी ज़ात बाबरकात कसम इन्हनि जो इनकार कोने को पर यार मुस्तफ़ा जो शान अला मथे ए गुछड़े भेद अहमद दी कहीं कल न पई अजतई आदम हैराना हजरत शीस हैराना हजरत नूह अलैहिस्सलाम हैराना हजरत खलीलुल्लाह हैराना ज़बीहुल्लाह हैराना यूसुफ अलैहिस्सलाम जरा हसीन बेहते हैराना खुदा जी ज़ात बाबरकात कसम मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी अज़मत जंहिंजे लाइ वो फरमाए व रफ़अना लक ज़िक्रक हबीब असां तुंहिंजे लाइ तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे जंहिंजे लाइ
पाक फरमाए यदुल्लाहि फौका अयदीहिम एड़ो हथ सागर में मुस्तफा जो हा पर हकीकत में मां अल्लाह पाक री जात मां बरकात जो हथ हा व मा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा मुठ मुस्तफा जी आ पथरियूं आहिनि या वारिया बदर जो मैदान आ या मक्के जी सरज़मीन आ हथ आमिना जे लाल जो मुठ मुस्तफा जी भरे हबीब पियो उछलाए मुस्तफा पियो पर पियो फरमाए ममा रमैत तो त उछलाई कोने को इस रमैत जले त उछलाण वारो तू आ पर वलाकिन अल्लाह रमा महबूबा हथ तुंहिंजो आ ताक़त मां अल्लाह जी वाह वाह जंहिंजी अज़मत हेॾी हुजे उनखे असां कंहिं पूजे में या कंहिं किताब में या कंहिं ज़हन में या कंहिं सोच में नथा बंदि करे सघूं बस हर कंहिं चवण वारे हिते बंदि कई पंहिंजी ॻाल्हि या साहिबल जमाल व या सैयदल वाह वाह मिन वजहिकल मुनीर लक़द नुज़िरल क़मर ला युमकिनु सना कमा कान हक़्क़ुहु बादल खुदा बुज़ुर्ग तुई किस्से मुख्तसर हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात जे शान के महबूब जी अज़मत के केर बि नथो न ॼाणे सघे थो न समझी सघे थो मुस्तफा जे शान ऐं अज़मतुनि खे जेकॾहिं मौजूदा ॼाणे थो त अल्लाह जी ज़ात बरकात आहे रब खां सवा महबूब करीम अलैहिस्सलाम जे अज़मतुनि खे केर नथो ॼाणे खुदा की अज़मत क्या है मोहम्मद मुस्तफा जाने खुदा की अज़मत क्या है मोहम्मद मुस्तफा जाने जे हाफ़िज़ गुलशेर जे प्रोग्राम खां पोइ 12 ताईं तव्हां सुता पिया हुजो त प्रोग्राम जो फ़ाइदो न आहे पर हुजण त सॼो साल खपे या महीनो पर न त 12 ताईं त जागल हुजो खुदा की अज़मत क्या है मोहम्मद मुस्तफा जाने खुदा की अज़मत क्या है मोहम्मद मुस्तफा मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने उन महबूब करीम अलैहिस्सलाम जी अज़मत ॿुधंदो वेंदे शान ॿुधंदो वेंदे तुंहिंजो सीनो पाक ऐं पार थींदो वेंदो पर मौजूदा जे मक़सद जे लाइ उहो हबीब आयो आहे उन ते बि गौर कर महबूब जी ज़ात बरकात राजन खे रंग लाता उन्हनि रंगनि ते बि गौर कर महबूब जी ज़ात बरकात जे मक़सद जे लाइ आया उन मक़सद ते बि गौर कर हिक अरब के आदमी ने बोलबाला कर दिया खाक के ज़र्रों को हमदोशे सुरैया कर दिया खाक के ज़र्रों को हमदोशे सुरैया कर दिया खुद न थे जो औरों के हाथी बन गए ये शान थी ये शान है मेरे मुस्तफा की जिसने मुर्दों को मसीहा कर दिया हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात जी अज़मत महबूब करीम जी ज़िंदगी जा पहलू आहिनि शान हिकिड़े पासे अज़मत हिकिड़े पासे रिफ़ात हिकिड़े पासे बुलंदी हिकिड़े पासे मौजूदा दर्जात में महबूब करीम अलैहिस्सलाम जी इख़लासियत अकेलो हिकिड़े पासे आहे पर महबूब अलैहिस्सलाम हक़ीक़ी ॻाल्हि में माण्हुनि
महबूब मां फ़ाइदो उन्हनि वरितो जन महबूब जे रस्ते खे अपनायो जन हबीब के सुञाणण जी कोशिश कई जन महबूब के ॼातो सुञातो जन महबूब जे तरीक़े खे न छॾियो हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे कढ लॻा अल्लाह ताला उन जी तारीफ़ फरमाई आहे वरी गौर सां ॿुधजा अल्लज़ीना यत्तबिऊन अर्रसूल अन्नबिय्यल उम्मी अल्लज़ी ओहे माण्हू जब गुलामी कई उन शान वारे रसूल उम्मी नबी जी जंहिंजो ज़िक्र जंहिंजो शान ये यहूदी जे करे तौरात खोलींदा इंजील खोलींदा त हबीब जो शान उन में लिखियल हूंदो यानी मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तारीफ़ मक़ाम इहो आहे जो हबीब जो शान रुगो सिर्फ़ क़ुरान में न महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो अज़मतूं तौरात में बि हुयूं इंजील में बि हुयूं ज़बूर में बि हुयूं आसमानी सहीफ़न में बि हुयूं मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जे शान के अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खोले खोले उन आसमानी किताबन में बयान फरमायो जे कुरान पाक जी हिकड़ी आयत अल्लाह ताला फरमायो वलम्मा जाअहुम किताबुम मिन इंदिल्लाह मुसद्दिकुल लिमा मअहुम व कानू मिन क़ब्ल यस्तफ्तिहून अला अल्लज़ीना कफ़रू फलम्मा कफरू बिही फलअनतुल्लाहि अलल काफिरीन जॾहिं कुरान आयो जेको तौरात ज़बूर इंजील जी तस्दीक करण वारो आहे महबूब जे बेसत खां पहिरियां तशरीफ आवरी खां पहिरियां ए यहूदी मुस्तफा जो शान जेको तौरात ज़बूर इंजील में पढ़ियूं उनखे सुञाणंदा हा ऐं महबूब खे अणॾिठे एतिरो मञींदा हा जो कंहिं काफ़िर सां कंहिं मुखालिफ़ सां जंग करण वेंदा हा त जंग ते वञण खां पहिरियां रसूलुल्लाह जो वसीलो वठी दुआऊं घुरी पोइ निकिरंदा ऐं अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मुस्तफा जे वसीले जे सदके उन्हनि खे कामयाबी अता फरमाई पर फरमाए तो पर इन्हनि जो नसीब भलो कोन थियो बदनसीब थिया फलम्मा जाअहुम जॾहिं राणो आयो मा अरफू सुञातो ई कोन कफरू बिही इनकार करे वेठा रब तो फरमा जे मुझे मुस्तफा जो इनकार कंदा त लअनतुल्लाहि अलल काफिरीन इन इनकारन जे मथा मुनकरन जे मथा मा अल्लाह जी लानत आहे इहो उन्हनि जे न सुञातो पर जन सुञातो सुभान अल्लाह साढा 300 या 400 साल जमा रही है जी 350 या 400 साल वॾी जमाना नंढड़े इलाक़ूं ज़हनी तौर ते सोच या हुई त सचो दीन ॻोल्हियां सचो मज़हब ॻोल्हियां अबे जो मज़हब सम्झ में कोन आयुसि पाड़े ओड़े में ॿियो ॾिठई त उहो वरितई ओ मोरी साहब प्यालो करे वियो उन खां पुछां की त बाबा मूंखे ॿियो को माण्हू अहिड़ो सुझंदो जेको हथ ते हुजे उन वरी ॿियो पार पतोड़नो वरी ॿियो इहे पुछाऊं कंदो कंदो जेको आख़िरी उस्ताद हुयुसि उन चयसि त आऊं तोखे ॾस थो ॾियां हिकिड़ो शहर अथई जंहिंमें खचूं तमामु घणियूं अथई जेकॾहिं तोखे आसानी हुजे उन खचनि वारे शहर में वञी वेही रह आख़िरी नबी जंहिंजो नालो मुहम्मद हूंदो जंहिंजो शान तौरात ज़बूर इंजील में लिखियल आहे मूं पढ़ियो आहे ओ उते ईंदो उन ते वञी कलमो पढ़जा उन जो दीन सचो हूंदो 200 साल खां इंतज़ार में हो त को सचो दीन मिले बार के निकतो उन शहर जे इरादे सां जेके तरह यसरब चवंदा हा पर दुनिया जे आमिना जे लाल जा कदम लॻा तो उनखे मदीने सां यादि कयो वेंदो आहे
ओ शख्स उतां निकितो त मां वञा को काफ़िलो ॾिसां जेको उन शहर ॾे वञे मदीने पाक ॾे पुछाऊं कंदो कंदो को काफ़िले वारो मिलियो पर उन काफ़िले वारनि उनखे पाण ॾे ग़ुलाम करे रखी छॾियो ऐं मदीने पाक में अची उनखे खपाए छॾियो मदीने जे हिकिड़े यहूदी उनखे ख़रीद कयो आहे ख़रीद करे पाण वटि ग़ुलाम करे उनखे पाण वटि रखियो आहे महबूब मक्के पाक में दावा हबीब उते ऐलान नबूवत फरमायो 40 सालन जी ज़ाहिरी जमार में हबीब जी ज़ात बाबरकात 13 साल उते रहा महबूब जी ज़ात बाबरकात का हिजरत करे मक्को छड़े मदीने पाक दे आया मदीने पाक में जे जो पोता त मुस्तफा जी खुशबू मदीने जे इलाके में पखड़जी वई मता को तवे त मिली जे पाग मनायो वाधाव ना है कुरान जी सूरह यूसुफ खोल हजरत यूसुफ आला नबी अलैहि सलाम मिस्र में हो उन जो बाबो याकूब किनान में हो मिस्र में यूसुफ अलैहि सलाम भाइरन खां पुछा तो करे जो खबर भला मुझे बाबे जो केड़ो हाल है सुभान अल्लाह तो बाबा अदा तुझे फिराक में तुझे मोहब्बत में एतरो रनो आ जो अखिन जी नजर ही उन जी वही हली है सुभान अल्लाह यूसुफ अलैहि सलाम फरमाए जो कुरान पाक में अल्लाह ताला फरमाए इज़हबू बिक़मीसी हागा सुभान अल्लाह फअल्क़ूहु अला वजहिही ही मुझी कमीस खणी वनो वनी मुझे बाबे जे अखन ते लगायो जे जो यो चुप्पो कमीस मुझे बाबे जे अखन ते लगंदो तो जी बीनाई वापस अची वेंदी वलम्मा फसलत ईर जने काफिलो उता मिस्र का यूसुफ जो महलात का बस परे थियो वलम्मा फसलत ईर قال أبوهم إني لأجد ريح يوسف لولا أن تفندون ونے काफिलो जुदा थियो वा मिस्र मां निकतो वा उनन जे हथ में यूसुफ अलैहि सलाम जी वा कमीस या जुब्बो वा याकूब अलैहि सलाम किनान में यूसुफ अलैहि सलाम मिस्र में पर बाबो तो तवे इन्नी ला अजदु रीह यूसुफ मुके यूसुफ जी खुशबू पई अचे सुभान अल्लाह पोटा था तवन डोटा था तवन औलाद थी तवे तल्लाह इन्नक लफी दलालिकल कदीम अबा यूसुफ जी का खबर काने का अल्लाह काथे हुंदो ब अल्लाह न पर तू उन जी मोहब्बत में एडो त गिरफ्तार आ जो तोके इन शे जो एहसास ही कोने को पर कुरान तो तवे फलम्मा अंजा अल बशीर अलकाहु अला वजहिही फरतद बसीरा जे जो खुशखबरी खाने वालो खनी अचण वारो जे हाथ में जुब्बो या कमीस हुई उन अची याकूब अलैहि सलाम जे अखने ते उहा कमीस लगाई आ जुब्बो लगायो आ फरतद बसीरा उन जी बीनाई वापस अची वई हां जे यूसुफ जी कमीस निकरे याकूब किनान में होजे याकूब अलैहिस्सलाम करे तो मुके यूसुफ जी खुशबू पई अचे मुजो महबूब मदीने में अची वने ऐं सलमान फारसी के खुशबू कान ईंदी सब के सरदारो सुनातो थे सब के सरदार सुनातो थे अवे सकरनी मुल्क यमन में यार जो तारू सुनातो थे सब के सरदार सुनातो थे